जी नाज़रीन, सिंध टेलीविज़न नेटवर्क ऐं सिंधी मीडिया जे सॾ ते नसीराबाद में सकाफ़ती रंगनि सां रंगजी चुको आहे। इंडस ग्रामर स्कूल पारां सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे, जंहिंमें शागिर्दनि टेबलोज़ पेश कया आहिनि, क़ौमी गीतनि ते रक़्स कयो आहे, तक़रीरूं कयूं आहिनि ऐं एवार्ड बि हासिल कया आहिनि। इन सिलसिले में इंडस ग्रामर स्कूल जे शागिर्दनि खां, उस्तादनि खां ऐं इंतिज़ामिया खां मालूम कंदासीं त हू अॼोके सकाफ़ती ॾींहं ते कीअं था महसूस कनि। तमाम घणा खुश आहियूं त असां सिंधी आहियूं, असां सिंध में था रहूं, असांखे पंहिंजी सिंध ते तमाम घणो फ़ख्रु आहे। असांखे सिंधी मीडिया वारनि जेको कल्चरल डे सेलिब्रेट करण जे लाइ ॾिनो आहे, उन जे लाइ असां थोराइता आहियूं त असांजा ॿार, असांजा उस्ताद, असांजो नंढो वॾो जॾहिं ही असांजो ॾींहुं मल्हाइण जे लाइ तयारी शुरू कंदा आहियूं त एतिरा त ख़ुशि हूंदा आहिनि जो ईद खां बि वधीक। हर सिंधीअ खे पंहिंजो जेको आहे सो कल्चर डे सां मोहबत आहे ऐं कल्चर डे जेको आहे मल्हाइण असांजो बेसिक बुनियादी फर्ज़ आहे। पंहिंजो पाण ते फ़ख्रु आहे त असां सिंधी आहियूं। ही ॾींहुं असां लाइ बेहद इंतिहा ख़ूबसूरत ॾींहुं हूंदो आहे। असां हिन ॾींहं जो काफ़ी ॾींहंनि खां इंतज़ारु कंदा आहियूं। मूंखे फ़ख्रु आहे त मां सिंधी जी धीउ आहियां ऐं असांखे स्कूल में एॾो सुठे नमूने सां प्रोग्राम सेलिब्रेट करे रहिया आहियूं। असांखे तमामु ॾाढी ख़ुशी आहे। ही ॾींहुं असांखे ईद जे लॻी रहियो आहे। असांजी सकाफ़त जो ॾींहुं आहे जेको असां क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं। इंडस ग्रामर स्कूल समेत नसीराबाद में मुख़्तलिफ़ तालीमी इदारनि, सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं सिविल सोसाइटी नुमाइंदनि तरफ़ां सकाफ़ती तक़रीबूं मुनक़िद कयूं वियूं आहिनि, जेकी जोश ऐं जज़्बे सां सकाफ़त जे रंगनि सां ख़ूबसूरत लॻी रहियूं आहिनि। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।